जेको हिकु निज़ाम हले पियो, हिकु त लॉ एंड ऑर्डर कोन्हे मुल्क में। हीअं नॉमिनेट थियल मेंबर उहे बि के सही नुमाइंदगी सां कोन था निभाइनि कनि, उहे पब्लिक जा नुमाइंदा ई कोन्हनि। हीअं जॉइंट इलेक्शन थी आहे त अक़लियती जे आधार ते पीपुल्स पार्टी हुकूमत में अचे थी। प्रयाग कुमारी जो भई हिकु दफ़े ॿुधाए न छा हालत आहे बि सही, पंजाब में आहे, कॾहिं थर में आहे, कॾहिं किथे आहे, कॾहिं किथे आहे। हीअ कीअं तरीक़ो थींदो आहे? सियासी जेके आहिनि माण्हू इहे त सभु फेल वियल आहिनि, बिल्कुलु फेल वियल आहिनि, करप्शन में भरिया पिया आहिनि। जी नाज़रीन, असांजे मुल्क में मुआशी ऐं सियासी बहराननि जे सबबि महांगाई जे अज़ाब में अवाम हिन वक़्तु ॾाढो पीड़ियल नज़र अचे थो। अवाम गुरबत जे सबबि मुश्किलातनि जी ज़िंदगी गुज़ारे रहियो आहे। उते मुल्क में रहंदड़ 4% अक़लियतूं ख़ासि तौर ते मसइलनि जो शिकार थियल आहिनि। उन में हारी पोरियत तबिको मसइलनि जो शिकार थियल आहे ऐं पार्लियामानी निज़ाम मुल्क में मौजूदु आहे। चूंडियल नुमाइंदा अक़लियतनि जा बि मौजूदु आहिनि। उनजे बावजूदि अक़लियतूं ख़ासि तौर ते पोरियत तबिको ख़ुदकशियूं करे रहियो आहे, लॾपलाण करे रहियो आहे, रोज़गार जी तलाश में भटकी रहियो आहे। इस्पतालनि में ॿार उन्हनि जा फ़ौत थी रहिया आहिनि। हू सम्झे थो त उन्हनि जी नुमाइंदगी पार्लियामेंट में सही न पई थिए, या जेके आहिनि सो ॿिया मसइला हुजनि। असां सां गॾु मुल्क जो जूनू सियासतदान किशन चंद पारवाणी साहब मौजूदु आहे। ॻाल्हि ॿोल कंदासीं त छा सबबु आहे जंहिंजे करे अवाम ॿिटे अज़ाब जो शिकार आहे? सही, हीअ जेको हिकु निज़ाम हले पियो, हिकु त लॉ एंड ऑर्डर कोन्हे मुल्क में, त ग़रीब माण्हू जे लाइ केरु पुछण वारो कोन्हे, को अहसासु कोन्हे ग़रीब माण्हू जे लाइ। ॿियो सभ खां वॾो जेको अक़लियतनि सां मसइला थी विया आहिनि। अॻे भली धार हुई, उहो सिस्टम ग़लति हो, धार सेपरेट जी ॿार हुई, पर उहे अक़लियतनि जा डायरेक्ट नुमाइंदा चूंडियल हूंदा हुआ। त हुनजो जेको बि मसइलो थींदो हो असेंबली में, मूंखे यादि आहे हेतिरा वक़्तु त एट अ टाइम जेके बि अक़लियत जा मेंबर हूंदा हुआ, एट अ टाइम सभु उथी बीहंदा हुआ अक़लियतनि जे इशू जे लाइ। किथे बि का कन्वर्शन थिए, का ॻाल्हि थिए, सभु उथी बीहंदा हुआ। हींअर जेको सिस्टम आहे त असांखे यानी वोट जो हक़दार त जनरल थिए थी, हींअर रिस्पॉन्सिबिलिटी हुअणु खपे जेके असांजा डायरेक्ट MP MN इलेक्ट थियनि था, जंहिंखे अक़लियत वोट ॾिए थी। हमेशह सिस्टम में उहे रिस्पॉन्सिबल हूंदा आहिनि, न के जेके नॉमिनेट थींदा आहिनि मेंबर या नॉमिनेट थियल आहिनि मेंबर, उहे बि के सही नुमाइंदगी सां कोन था निभाइनि कनि, उहे पब्लिक जा नुमाइंदा ई कोन्हनि। इहे पार्टी जा नुमाइंदा आहिनि, उन्हनि कॾहिं पंहिंजे ग़रीब माण्हुनि जे लाइ इशूज़ जे लाइ अॻियां वधिया ई कोन्हनि। कॾहिं असेंबली में एॾो आवाज़ ई कोन उथारियो आहे, छाकाणि त हुनखे वोट पार्टी ॾींदी आहे, पार्टी जे आधार ते माण्हू मेंबर थींदा आहिनि। त डायरेक्ट पब्लिक जो हुन सां वास्तो ई कोन्हे ॻाल्हि न सम्झा। ऐं हीअ जेको ज़िम्मेवारी थिए थी, असांजा जेके इलेक्टेड मेंबर आहिनि, जेके अक़लियत बि वोट ॾिए थी, उहे आहिनि। हिकु बि इशू मूंखे तव्हां ॿुधायो जिते अक़लियत जा इशू हेॾा थियनि था, कंहिं मुस्लिम मेंबर कॾहिं आवाज़ु उथारियो उन्हनि जे लाइ, किथे असेंबली में उथारियो, किथे हुनजे घर वञी पुछो आहे त तोसां ज़ुल्म छा थो थिए। त सिस्टम ई ख़राबु कयो वियो आहे इंटेंशनली ऐं बैड इंटेंशनली। जेके जंहिं ते रिस्पॉन्सिबिलिटी आहे, जंहिंखे डायरेक्ट वोट मिले थो, त उहो अॻियां अचे ई कोन थो अक़लियत खे सेव करण जे लाइ। त कीअं सेव थींदा? उहे ई पावर में आहिनि, उहे ई ऑफिसर हुन जा माण्हू आहिनि, हुन जा रखियल आहिनि। हू कॾहिं मूंखे ॿुधायो केरु वियो आहे कंहिंजे ग़रीब जे घर ते, जेके इलेक्ट थियनि था मेंबर, जेके वोट ॾियनि था अक़लियत वारा, केर बि वञे कोन थो। तंहिंजे करे हीउ प्रॉब्लम थींदो आहे। ख़ासि तौर ते मुल्क में जेका 4% अक़लियत रहे थी, ऐं सिंध में जेकॾहिं शुमार कजे त 50 लख खां वधीक अक़लियत मौजूदु आहे। उन में शेड्यूल कास्ट 80% आहे, जंहिंमें कोली, भील, मेघवाड़, दरावड़ी क़बीला अची वञनि था। हाणे जेके 2 सेंसिस थियूं आहिनि 17 में ऐं 22 में, हुननि पाण खे हिंदू जाति खां अलॻि शुमार करायो ऐं हुननि जो मुतालबो आहे त असां घणाई में आहियूं, असांखे ॿिटो वोट ॾिनो वञे, असांखे अलॻि सीटूं जेके आहिनि सो मखसूस करे ॾिनियूं वञनि। त हिन सॼी सूरत हाल खे कीअं था ॾिसो? ॾिसो न, मसइला जेके ॿुधाईंदा सही आहे, 100% सही आहे, पर उन जे लाइ कास्ट हिंदू ज़िम्मेवार त कोन्हे। जेका हू धार थी अलॻि ॻाल्हि खे पंहिंजे पाण खे तसवर था कनि। जॉइंटली हुजनि हा त ॿधी में हिकिड़ो वॾी ताक़त आहे। ईअं जे धार ॻाल्हि कंदा त सभिनी ज़ातियुनि खे धार कंदा। हिंदुनि में कई ज़ातियूं आहिनि, केतिरियूं धार करे पंहिंजो सर्वाइव कंदा। सभिनी खे ॿधी सां करणु खपे। हिंदू ज़ाति गॾु हुई त कॾहिं बि को एक्सप्लॉइट त हिंदू त कास्ट हिंदू त कोन कंदो। कास्ट हिंदू बि अॻे हिते आहे, जेके अक्सर जा माण्हू आहिनि उहे कंदा आहिनि, अञा बि उहे कनि वेठा। कास्ट हिंदू जो त तहलीकी ॻाल्हि कोन हो, हू पाण कोई मदद कंदा हुआ।
हाणे मदद जो वीचार हुनखे धारे करे हीअ सम्झनि था भले पाण में ॿधी अथनि, जेके बि क़ौमूं आहिनि पाण में ॿधी अथनि, ऐं नथो सम्झा पाण में ॿधी बि का ॻाल्हि खे जेसि यूनिटी पैदा कनि अखिलेतारा पंहिंजे पाण मंझि सभु वेही हिकु ॻाल्हि सोचीनि था एज़ अ होल, भई पंहिंजे यूनिटी सां हमेशह मसइला हल थींदा आहिनि, गॾियल उहो पाण में हिकिड़ी जॉइंट मैनिफेस्टो ठाहिनि, डिमांड ठाहिनि, त जंहिंखे वोट ॾियनि था रिस्पॉन्सिबिलिटी त उहे आहिनि न, ॿियनि खे कीअं था रिस्पॉन्सिबिलिटी सम्झनि। डेमोक्रेसी में वोट जंहिंखे मिले थो उहो रिस्पॉन्सिबल आहे हुनजा मसइला हल करण जे लाइ, त हुननि खे गॾिजी हुननि खां ई मुतालबो करणु खपे त बाबा असांजा मसइला छो नथा हल करियो, पर उहा ॻाल्हि खे थिए कोन्ह थी। उनखे फिरियो घिरियो भई कास्ट हिंदू अलॻि करियो, भई कास्ट हिंदू अलॻि थिया हल भला, पोइ हुन छा मसइलो हल थी विया। मसइले हल थियण जे लाइ जेके मां उहे चवंदो असीं सभु उन्हनि खे अखिलेतर वारनि खे जेके बि आहिनि, जेके बि क़ौमूं आहिनि, हे शेड्यूल कास्ट जेके बि आहिनि, गॾिजी हिकिड़ो पंहिंजो लाइमल ठाहिनि ऐं ॿुधाइनि। ऐं सम्झां थो जेसि ताईं हिननि जो बि अलॻि को नुमाइंदा नथा अचनि असेंबली में त मसइलो हल कोन्ह थींदो। हीअ जेके पंहिंजा वोट मिलनि था जेके बि असांजा मुस्लिम भाउरनि खे आहिनि सभिनी उहे ध्यानु ई कोन्ह था ॾियनि। वॾेरो पंहिंजनि जे ई कंहिंजा कोन थो ध्यानु ॾिए त अखिलेतर खे किथे पुछंदो। मूंखे यादगिरी आहे अॻियां हुन खां पुछंदोसि अखिलेतर भई हीअं तव्हांजा मसइला अहिड़ा छो आहिनि, छो था तव्हां अहिड़ा माइग्रेट करियो, हिंदुस्तान था वञो, हिकु शहर मां ॿिए था ॻाल्हि करियो, माण्हू उहो तकलीफ़ आहे त इंडिया छो था सोचो, छो था वञो। हुननि जो जेको ॻाल्हि कयो सही, जिते असीं रहूं था जंहिं ॿहिराड़ी मंझि जिते मतिलबु ॻोठ जो वॾेरो आहे, अॻे असांजा प्रॉब्लम उहो सॉल्व कंदो हो, चवंदासीं अनपढ़ हुआसीं ॻोठ में रहंदा पर कंदो, हींअर उहो ई असांखे लुटे थो ऐं उनखे केरु बचाए कोन्ह थो। त पोइ असांखे अल्टरनेटिव ॿियो छा आहे, केरु बचाए, जंहिंखे वोट ॾियनि था उहो हथ ई कोन्ह थो अचे, ऐं जेको जंहिं वेठा आहिनि उहो पाण थो लुटे, त पोइ कंहिंजे आसिरे ते वेहनि, पुलिस पुछे कोन्ह थी, इंसाफ़ जी का तक़ाज़ा कोन्हे त केॾां वञनि। इहो ई प्रॉब्लम आहे त सभिनी खे सोचे सम्झी जे सिंध हुकूमत आहे। ऐं चवंदुसि हिननि खे बिलावल साहिब खे बि अर्ज़ु कंदुसि, ज़रदारी साहिब खे बि, त हिकिड़ो सेमिनार को ठाहियो, हुन खां पुछो त सही तव्हांजा मसइला कहिड़ा आहिनि, किथे 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 हल थींदा। उहो न हल कंदा ॿिया केरु कंदा। लोकल जेके MLA MP आहिनि जेके इलेक्ट थियनि था, अखिलेतर वोट त थियनि था। अॻे पीपुल्स पार्टी वारनि खे कॾहिं सीटूं हिते मिलंदियूं सिंध में, कॾहिं एॾियूं सीटूं कोन्ह मिलंदियूं। जीअं जॉइंट इलेक्शन थी आहे त अक़लियती जे आधार ते पीपुल्स पार्टी हुकूमत में अचे थी ऐं उहा ई इग्नोर करे थी। 2-3 सीटूं त हाणे ओपनली इस्लाम कोट जे सरमाएदार सेठनि खे किरोड़नि रुपयनि जे एवज़ पार्लियामेंट जूं सीटूं मिलियूं आहिनि। रुगो 2 टे छो, तव्हां जाबलू इलाइक़ा ॾिसो, हुते ॾिसो जाबली पॉपुलेशन केतिरी आहे, जाबली क़ौम जी पॉपुलेशन केतिरी आहे, हुनजो ॿियो छा वास्तो केतिरो आहे, घणियूं सीटूं था खणनि हर हिकु ॻाल्हि ते छाजे करे, पैसे जे ज़ोर ते। जेसिताईं हिन मुल्क में जेको पैसे वारी सियासत ख़तमु न थींदी त कीअं ग़रीब जो हल थींदो। अक़लियत छॾियो, अक्सरत बि हिते परेशान आहे, अक़लियत बि लाज़मी आहे, केरु पुछण वारो आहे हिते। तव्हां वाक़ई तव्हांजी मीरपुर में तव्हांखे ॿुधायां, 2 छोकिरा हिकिड़ा कॉलेज जे चङो पुराणियूं वाक़ो, उनखे ज़ोरी पुलिस खे टार्चर करे मारियऊं, वॾा केस हलिया, केरु वीचारे पुछण वारो कोन हो। अक़लियत खां ज़ाती को थोरी थिए थी का। हींअर त तव्हांखे उहा ॿुधायां, हींअर त जेके कन्वर्शन थिए थी, हींअर माण्हू ॿुधाइण लाइ तयारु कोन्हनि, माठ माठ में वेठा आहिनि, पंहिंजे मुंहुं पिया मुंहुं ॾे ॾिसंदा, वरे त कुझु कोन्ह थो। हिकु बि छोकिरी वरे कोन्ह थी, वरे छा था वरे। कोर्ट में वञनि थियूं त हू बि चवंदा डॉक्टरी माइनो, भई एज आहे, स्कूल जी सर्टिफिकेट आहे, हीअ बर्थ सर्टिफिकेट आहे, उनजी न हिकु ई कोन्ह थी वापसि अचे, हर कंहिं ते इल्ज़ाम लॻाइजे। तंहिंजी ॻाल्हि माठ करे वेठा आहिनि माण्हू, बसि चवंदा ॿियो अल्टरनेटिव कोन्हे, हिते इज़त साहिबु कोन्हे, असीं इंडिया, तॾहिं मेन रीज़न उहो ई त असीं त इंडिया था वञूं, हिते तहफ़ुज़ कोन्हे, कंहिं ॻाल्हि जो तहफ़ुज़ कोन्हे। ऐं मां मीरपुर प्रेस कॉन्फ्रेंस कई त हेॾी क़ौम आहे सिंध जी, आख़िर हेॾा अक़लियत निकिरी वेंदी त केरु, यानी हिते उहा गैप भरींदो केरु, उहा कॾहिं कंहिं सोची आहे ॻाल्हि खे। सही था चवनि अक़लियतनि वारा, जे इंसाफ़ न मिलंदो त उहो नथो सम्झां हिते रहंदा। हीअ अञा इंडिया रिस्ट्रिक्शन कयो वेठी आहे, नथी घुराए, न त माण्हू खे हिते पोइ जे लाइ माण्हू खे हिंदू कोन मिलंदो। ॿुधी छॾियो इहा ॻाल्हि, ऐं हुकूमत ॿुधी छॾियो, वार्निंग थो ॾियां। बिलावल साहिब खे बि अर्ज़ु कंदुसि, ज़रदारी साहिब त अखियूं खोलियो, न त सिंध जी हालत छा थींदी, ख़ुदि तव्हां सोचो। उत्तर में
अगवा जी इंडस्ट्री बणियल आहे, परिया कुमारी जो 3 साल थिया आहिनि, मासूम ॿारड़ी अगवा थी आहे, उन्हनि जा वालिदीन परेशान आहिनि। उन खां सवाइ रोज़ु धाड़ा, रोज़ु फुरूं, रोज़ु अगवा जूं वारदातूं थियनि थियूं। त पार्लियामानी निज़ाम डिलीवर न पियो करे। तव्हां ॿई दौर ॾिठा आहिनि, छा सम्झो था, छा मसइले जो हल आहे? साईं, जंहिं टाइम ते असीं पार्लियामेंट में हूंदा हुआसीं तॾहिं लॉ एंड ऑर्डर हेॾी हालत कोन हुई। का बि ॻाल्हि हिकु सिस्टम थींदो, सभु मेंबर उथी बीहंदा हुआ, बिल्कुलु हुनजो अज़ालो थींदो हो। हीअं त डे बाय डे हालत ख़राबु आहे। हींअर गवर्नमेंट वीक आहे, हीअ करप्शन अहिड़ी वधी वई आहे, अलाए छा आहे सिस्टम में। हीअ जेको अपर सिंध में जेको ॻाल्हि उहो बि छा, उहो बि त हिंदू लॾे पियो। हाणे रिकॉर्ड ते ॾिसो, हीअ या त को साज़िश आहे हिंदुनि खे हितां लॾाइण जी, या त मां त ॿियो त मूंखे नथो लॻे। छो नथा अखियूं छो नथा खोलीनि? दिन दहाड़े लॻा पिया आहिनि। परिया कुमारी जो भई हिकु दफ़े ॿुधाए न छा हालत आहे बि सही। पंजाब में आहे, कॾहिं थर में आहे, कॾहिं किथे आहे, कॾहिं किथे आहे। हीअ कीअं तरीक़ो थींदो आहे? हेॾी इंटेलिजेंस, हेॾा थियनि था ॻाल्हियूं, त माण्हू हिकिड़ो आश्रम में विहारे 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 वञी तबाही पिया कनि सभिनी जी। पोइ हुकूमत आहे या इहा? मां त नथो सम्झां हिननि खे को राइट आहे हुकूमत करण जो। हींअर न हींअर हमें 15 साल थियल आहिनि पीपल्स पार्टी खे हुकूमत में ॻाल्हि कई। ॾियां ॾींहुं दर बदर पिया थियनि अक़िलियत या सभु क़ौमूं, सभु माण्हू। त ज़रदारी साहिब खे सोचणु खपे, बिलावल साहिब खे सोचणु खपे, छो ईअं हालत आहे? तव्हांजी एजुकेशन ख़तमु थी वई आहे, हेल्थ ख़तमु थी वई आहे। तव्हां ॾिसो त सही, ॿेराड़ी में हेठि लहो त सही, ॾिसो सही, सिधो बिना प्रोटेक्शन जे तव्हां ग़रीब माण्हू जे, हिंदू हुजे मुस्लमान हुजे। मुस्लमान खे त किथे ॿी आहे कोन, घिटी वीचारे केॾा वञनि। हिंदू तॾहिं था लॾीनि। अपर सिंध मां बि हिंदू वेंदा त हा ॾिसो उन छा थींदो हालत। त हिन में सोचणु खपे हिननि खे, इहा कमज़ोरी हुकूमत जी आहे। हुकूमत खे कुझु करणु खपे पंहिंजो। मुल्क जे मुसलसिल मुआशी बहरान ऐं सियासी बहरान हल न थियण जो ज़िम्मेवार हिन वक़्तु मुल्क जी इस्टेब्लिशमेंट ते तनक़ीद कई पई वञे, उनखे सम्झो थो वञे। तव्हां मुल्क जा पुराणा झूना पार्लियामेंट रहिया आहियो, मेंबर रहिया आहियो असेंबलियुनि में, त छा चवंदव? त उहो ई चवंदो आहियां, 10 साल अॻु चवंदो हुउसि त पाकिस्तान में घटि में घटि अकाउंटेबिलिटी हुअणु खपे। अकाउंटेबिलिटी हर हिक जी हुअणु खपे। जेके बि इलेक्शन में बीहनि था उन जी अकाउंटेबिलिटी हुअणु खपे। त भई करप्शन जो पैसो केॾांहुं थो वञे, कंहिंखे केरु आहे, त फेयर एंड फ्री इलेक्शन में इन करे कोन थी थिए। हिते जेको ॻाल्हि जेको तव्हां ॻाल्हि कई आहे, त वाक़ई ॻाल्हि कयनि नथा। हिन जी ख़बर कोन पए थी आख़िर मुल्क खे हलाए केरु थो। कॾहिं एस्टेब्लिशमेंट अॻियां आणे छॾीनि, कॾहिं प्राइम मिनिस्टर अॻियां वेठो आहे, कॾहिं केरु अॻियां वेठो आहे। त रिस्पॉन्सिबल केरु आहे? पब्लिक जे अॻियां रिस्पॉन्सिबल त ठीकु आहे, गवर्नमेंट जेका इलेक्टेड आहे उहा आहे, पर बैक साइड में केरु आहे उहो त असांखे ख़बर कोन्हे। हिन सभिनी जी नाअहली आहे। हीअ हेॾी जॻह पाकिस्तान जी, मां चवां थो पाकिस्तान वर्ल्ड जो तमामु घणो रिसोर्सिस आहिनि पाकिस्तान में। ऐं उन में बि असीं बुख पिया मरूं, वरी माण्हू कर्ज़ पिया खणूं। सॼी दुनिया में शाहूकार मुल्क जे लेखनि खपे पाकिस्तान खे। रुगो करप्शन बंदि थिए, अकाउंटेबिलिटी हुअणु खपे। अकाउंटेबिलिटी खां सवाइ हीउ मुल्क न सुधरंदो। हीअ ग़रीबनि खे जेका हर का शइ महांगी आहे, हीअं कणिक जो स्कैंडल आयो, केतिरनि अरबनि जो आयो आहे, पुछण में आई ॻाल्हि ईअं थी वई, गुम थी वई। त कंहिंखे रोकींदा? जे अरबे रुपया करप्शन जा स्कैंडल नथा रोकीनि त ॿिया कहिड़ा रोकींदा? सिंध में ॾिसो हिकिड़ो को प्रोजेक्ट थोरो हलियो आहे। सखर बैराज जी मरमत ते 34 अरब रुपया ख़र्चु ॾेखारिया विया। उहो ई चवंदो आहे न, मां उहो ई चवंदो रुगो हिकु इहो त हिकिड़ो दरवाज़ो टुटो जे एक्सपोज़ कयो आहे, पर छा थींदो एक्सपोज़? हूंदो इंक्वायरी कई कुझु कोन थींदो। तव्हां हीअ जेको आहे सिमन नालियूं ॾिसो, ड्रेनेज सिस्टम ॾिसो, मतिलबु बरसाति थी पए सिमन नाली खाटी कोन थी थियनि ड्रेनेज ॻाल्हि सां। त आख़िर केरु रिस्पॉन्सिबिलिट आहे? मां त मूंखे सम्झ अॻे ईअं कोन हुई, डेफिनेट अहिड़ी ॻाल्हि कोन हुई। अॻे वरी बेनज़ीर हुकूमत हुई या कंहिंजी बि हुकूमत हुई त कोई अकाउंटेबिलिटी हुई। बेनज़ीर त तमामु सुठी हुकूमत हुई। ऐं जॾहिं बेनज़ीर शहीद थी त मां चवंदुसि न हो पाकिस्तान हिते लीडरलेस कंट्री। तंहिंखां पोइ किथे पॉलिटिकल लीडर उहा पैदा थियो। हिकिड़े खे विहारीनि था, ॿिए खे छॾे था, हीअं लॻो पियो आहे। ॿियो पोइ जेसि ताईं उहा लीडर पैदा न थींदो हिन मुल्क जो अवाम जे लाइ, तेसि ताईं मुल्क न सुधरंदो। ही मुसलसिल मुल्क मुआशी ऐं सियासी बहराननि जे
वर चढ़ियल रहियो आहे, अवाम महांगाई जे तूफ़ान में पिसजे थो पियो, हल छा थो नज़र अचे, छा थियणु घुरिजे? ॾिसो न, हल त इहो करणु खपे, हीअ 86 जेके आहिनि माण्हू, इहे त सभु फेल वियल आहिनि, बिल्कुलु फेल वियल आहिनि, करप्शन में भरिया पिया आहिनि। ॻाल्हि की उहा हीअ आहे त हाणे हिकिड़ो रिवोल्यूशन अचणु खपे पब्लिक जो, जेके बि अकाउंटेबिलिटी थिए, न त केरु सुधारे। मूंखे त हिकु बि हिन में पॉलिटिकल लीडर अहिड़ो कोन थो लॻे जेको मुल्क खे सुधारण जी जेका ॻाल्हि करे थो, हिकु बि कोन थो लॻे। रियली आऊं चवां थो ॻाल्हि न एल जेको हुजे, जो उहा ॻाल्हि की न आहे। शायदि पाकिस्तान में जे हिकिड़ो प्रॉब्लम जेको शुरूआति खां मूं ॾिठो आहे त पॉलिटिकल शायदि स्टूडेंट्स लेवल में हूंदी आहे पॉलिटिक्स, जेका शुरू में हूंदा जेके लीडर पैदा थींदा आहिनि। हिते हिकु लीडर को पैदा करणु ॾिनो ई कोन वियो आहे पाकिस्तान में, त जेको पाकिस्तान खे खणी मथे करे रखे। इहे सभु नॉमिनेटेड, तव्हां हर कंहिंखे ॾिसो, जेके बि हींअर आयल आहिनि किथां नॉमिनेट थी आयल आहिनि, त उहे जेके नॉमिनेट थी आयल आहिनि उहे कंहिंजा पसंदीदा आहिनि की न कंहिंजा आहिनि, त उन में उनखे क़ुर्बानी जो मादो ई कोन्हे उन्हनि में, त जीअं उहा ॻाल्हि हली नथी सघे हिते, जेसीं नेचुरल लीडरशिप इहो पैदा थिए उहाम मज़ा जंहिंखे माण्हू चाहिनि, पर उहो पैदा ई नथो करे, नथा करणु ॾियनि। हाणे केरु नथा करणु ॾियनि, हाणे इहा हिकिड़ी वॾी क्वेश्चन मार्क आहे, त जेको हर कंहिंखे जुडिशरी वारनि खे बि सोचणु खपे, हरी फेयर इलेक्शन हुअणु खपे। हाणे हींअर ही फेयर इलेक्शन थी ऐं हर को सम्झे थो 47 फार्म, हा मां उहो ई चवंदा आहिनि, इंक्वायरी त करणु खपे न। जंहिंखे माण्हू वोट ॾियनि था उनखे पावर मिलणु खपे हुकूमत करण जो। जे नथो पोइ पंहिंजे पूरी करे त अकाउंटेबिलिटी हुअणु खपे हुनजी बि, हर हिकु जी अकाउंटेबिलिटी हुअणु खपे। पॉलिटिकल जेको बि पाकिस्तान में जंहिं बि उहिदे ते आहे, हर हिकु उहिदे ते हुनजी अकाउंटेबिलिटी हुअणु खपे। उन खां सवाइ पाकिस्तान न सुधरी सघंदो। हिकु उहा ई ॻाल्हि कोन्हे न, राति विच में अरबे रुपया ॾिसूं वेठा केरु पिया कमाइनि, किथां पिया अचनि ख़बर कोन्हे, अकाउंटेबिलिटी कोन्हे। जेसिताईं उहा नथी थिए, अकाउंटेबिलिटी नथी थिए, त मुल्क कीअं सुधरंदो? करप्शन जी कंट्रोल नथो थिए। सभु ॿुधाईंदा, हाणे लाइट जी ॻाल्हि खे वठो, गैस जी लाइट ॾिसो, ख़बर लाइट त बिना हिन खे गवर्नमेंट खे ख़बर कोन्हे किथां केरु चोरी कंदो हूंदो, करंट में मरनि था, उहा ख़बर कोन्हे। जेको बिल ॾिए पियो उनखे फासाइनि पिया। गैस में बि इहा ॻाल्हि आहे। इहा अहलियत आहे, इहा गवर्नमेंट जी, फीडरल हुकूमत सोचणु खपे हर कंहिंखे न भई जेको नथो ॾिए उनजी काटियो, त ग़रीब जो बोझ ग़रीब ते मथां जेको बिल ॾिए थो उनजे मथां, त माण्हू बुख था मरनि। हाणे हिन खे परवाह ई कोन्हे। IMF जो शर्त आहे भई पंहिंजा पैसा घटायो, छाजे लाइ IMF वटि वञणु खपे? पंहिंजा तव्हां ख़र्च घटायो, ऐशूं घटायो, AC पंहिंजा बंदि करियो, अकाउंटेबिलिटी आणियो, हर कंहिंखे पंहिंजो कानून ते हलणु ॾियो। उहा त ॻाल्हि आहे कोन। जेके असीं सभु ॾिसे वेठा आहियूं सियासत में, 60 खां 62 खां वठी सियासत में आहियां। डिस्ट्रिक्ट काउंसिल जो मेंबर थियो 80 में जो पई 79 में, पब्लिक डीलिंग कंदा सॼे 5 दफ़ा MLA थियो आहियां। मूं हिकिड़ो रुपयो बि कंहिंखे कोन ॾिनो वोट जे लाइ, ऐं हमेशह मूंखे वोट वधीक मिलंदा हुआ। तव्हां ख़िदमत करियो पब्लिक जी, पब्लिक ग़रीब माण्हू एहसासु फरमाइश कोन्हे, हिकु हुन सां वीचारे सां कमु करियो 10 दफ़ा तव्हांखे सलाम कंदा, पर मूंखे गॾिजण लाइ तयारु कोन्हनि। किथे पब्लिक जा नुमाइंदा आहिनि, किथे वोट खां पोइ वञनि किथे था? तव्हां हीअं ॾिसो कणिक जी हालति छा थी हिते जी, न सुञा बोॾि थिए थी त बोॾि जी हालति छा थी थिए, ग़रीब खे कुझु कोन थो मिले, विच में सभु खायो वञनि। पर जेसि ताईं अकाउंटेबिलिटी बि न थींदी न, केरु करे? मुसीबत उहा ई आहे त हिते को बचो ई कोन्हे माण्हू जेको अकाउंटेबिलिटी करे। मुल्क में कहिड़ो माण्हू आहे जंहिंखे चओ भई हिनखे अकाउंटेबिलिटी करे वठंदो? केर बि कोन्हे। नालो वठो, और छा कीअं हलंदो? कुदरत हलाए पई, हलाए त कोन पई, धिकाए पई, धिके पई। किसो इहो ॻाल्हि कया त भई ग़रीब खां ग़रीब थींदो वञे माण्हू, अमीर खां अमीर थींदो वञे। करप्शन, चोर बाज़ारी, हर हिकु दुनिया जो चोर जो माल मिले थो हिते, जेका खपे स्मगलिंग ॿाहिरि वञो। भाण ॾिसो, हर का शइ ॾिसो स्मगलिंग ते ॿाहिरि वञे थी। इहो मुल्क इकॉनमी कीअं हली सघंदी? 2024 जी आम चूंडनि में तव्हां पहिरियों दफ़ो हिसो न वरितो, छा पार्लियामानी निज़ाम खां ऐं मुल्क जे हिन पॉलिटिकल सूरत हाल खां मायूस थी चुका आहियो? बिल्कुलु 100% मायूस थी चुका आहियूं। छाकाणि मूंखे त वरी हाराए वेंदो आहे। हिकु पब्लिक वोट ॾींदा आहिनि, इंटेंशनली मूंखे हाराए वेंदो आहे। छाकाणि त मूं जहिड़ा माण्हू खपनि कोन हिते करप्ट माण्हू जेके ॿियनि खे बि खाराइनि, पाण बि खाइनि।
हाणे छा करियूं हाणे उहो त तबियत हिन एज में पुॼे कोन थी न को ॻाल्हि की आहे असांजी, तंहिंजे करे मूंखे इंटेंशनली ॻाल्हि कयूं पसंदीदी कोन आहे कंहिं बि पार्टी में। असां ॾिसंदा आहियूं सिधी ॻाल्हि करे थी असां यानी जेके बि सही बेनज़ीर साहिबु वीचारी लीडर हुई हुनखे ॿुधाईंदासीं त हीअ ग़लति आहे, पर उहो थोरो हीअर कंदी हुई जेका बि ॻाल्हि कंदी हुई। ॿियो के ॿुधण वारी कोन्हे, कंहिंखे ॿुधाइजे, जंहिंसां ॻाल्हाए जंहिंसां ॻाल्हि कयो भरिया पिया आहिनि ॿियनि ॻाल्हियुनि में, त हू बि ॾिसंदा त हिन माण्हू खे आणींदासीं त हीअ असांखे बि कोन छॾींदो, तॾहिं चवंदो तॾहिं मटके वेही रहियासीं मायूस त मां छाजो धनी इज़त सां ॾिनो आहे, सम्झंदा त सही आहे जो वेठा आहियूं, हिन में चङे माण्हू जो इलेक्शन में हिसे वठण जी ज़रूरत ई कोन्हे, कॾहिं बि हुनखे इनकरेजमेंट न मिलंदी, हीअ सॼे सिस्टम में। सिस्टम सपोर्ट नथो करे, पॉलिटिकली जेके बहरान आहिनि उहे हल न पिया थियनि, उन जी ज़िम्मेवार पॉलिटिकल ख़ुदि पार्टियूं पार्टियूं आहिनि बि या हिन खे चयो थो वञे त इस्टेब्लिशमेंट हलणु नथी ॾे। सभु मजबूरी सां चवणो पए थो त इस्टेब्लिशमेंट बि हिन जी आहे, पॉलिटिकल पार्टी बि सभु आहिनि, इवन जुडिशरी में जा बि इंसाफ़ु नथो मिले। जॾहिं जुडिशरी जे में इंसाफ़ु न मिलंदो त पोइ माण्हू खे मजबूर थी वेंदा, छा कंदा, केॾांहुं वञनि। जॾहिं सियासी पार्टियूं सभु आहिनि हिक ॿिए जो सपोर्ट कंदियूं करप्शन में ॿेटे में जे इस्टेब्लिशमेंट खे लाज़मी हुनजी पंहिंजी एंगल आहे त फॉर कंट्री सेफ्टी जे ख़्याल सां कंहिंखे था सपोर्ट कनि उहो त हुनजी पंहिंजो लुकआउटर आहे, पर उते बि ग़लति फैसला थियनि था, जुडिशरी वटां इंसाफ़ु कोन थो मिले, त माण्हू वञे केॾांहुं वञे। न त पाकिस्तान ख़ते में आहे, चओ त सभिनी खां रिच कंट्री आहे रिसोर्सिस में, फ्रंटियर सॼो भरियो पियो आहे फाटा, हिते बलूचिस्तान सॼो रिसोर्सिस सां भरियो पियो आहे, सिंध में ॾिसो कोयल केॾो आहे, जेके पंहिंजे हर हिकु शइ हिते पाकिस्तान पैदा थी, यानी समुंड जो केॾो सी शोर आहे पंहिंजो जॻह में, एतिरो उनखे एक्सप्लॉइट कोन था कनि। कोस्टल वारा माण्हू बुख पिया मरनि, हीअं तव्हां ॾिसो 30 एकड़ वारा वीचारा माण्हू ग़रीब जी हालत आहे, माहीगीरी ख़तमु थी वई आहे, ॿाहिरां ट्रेलर अचो मच्छूं मारे वञनि, जेके रोज़गारी मां उहो ई चवां थो त अखियूं छो नथा पटीनि, पर हिन खे हिते रहणो कोन्हे, जेके लीडर आहिनि पैसा ॿाहिरि मोकिलीनि था, कमाए हले था वञनि बसि, तो केरु सोचे ग़रीबनि जे लाइ। हिते हिंदू मुस्लमान ग़रीब माण्हू हर हिकु परेशान आहे, रुॻो हिंदू कोन्हे, ग़रीब मुस्लमान बि आहे, जेके बि आहिनि शरीफ़ माण्हू सभु परेशान आहिनि, केरु बि हुजे, पोइ हुनखे केरु लुकआउटर केॾांहुं वञनि। जॾहिं इंसाफ़ बि विकामजे थो, सियासतदान विकामजनि था, केॾांहुं वञनि वरी माण्हू, पोइ ॾिस करे वेठल बि ॿधी कोन्हे, ॿधी छा थी थिए, पाकिस्तान नेशन आहे 5 ॼणनि जो, 5 नेशन, यानी 5 क़ौमुनि जो, सिंधी, पंजाबी, पठान, बलोची, महाजर, यूनिटी किथां थींदी। नेशन हमेशह न त हिकु क़ौम जो हूंदो आहे नेशन, पोइ उते ई वेहंदा 5 नेशन जो पाकिस्तान ठहियलु आहे, सुभाणे ॿधी थींदी कोन, ॿधी थींदी कोन त पोइ इहा ई हालत उहा ई थींदी, हर को पंहिंजे में छिकींदो, पंजाब पंहिंजे में छिकींदो, बलोची पंहिंजा छिकींदा, सिंधी पंहिंजा, बलोच महाजर पंहिंजो, पठान पंहिंजा, त यूनिटी थींदी कोन, प्रोग्रेस किथां कंदो। हिकिड़ो लीडर ई कोन्हे जेको सभिनी जो क़ौमुनि जो लीडर हुजे, जेके सभु क़ौम चवनि त भई असांजो लीडर आहे, तॾहिं मुल्क यूनिटी सां हलंदो। हर हिकु क़ौम जो जेको लीडर आहे, हर हिकु पंहिंजे इलाइक़े जो बचियलु आहे, त यूनिटी किथां थींदी। इमरान ख़ान जो मुस्तक़बिल कीअं था ॾिसो? इमरान ख़ान मैच्योर कोन्हे, आहे सही, जेको ॻाल्हि खे करप्ट कोन्हे, पर हू पंहिंजी सियासत करे थो जेको वेस्टर्न कंट्री वारी, उन वारी सोच आहे हुनजी। हिते जी सियासत डिफरेंट, पाकिस्तान जी डिफरेंट आहे, उहा हिनखे अञा सम्झ में कोन थी अचे पाकिस्तानी सियासत में कीअं हलणु खपे, कीअं सभिनी क़ौमुनि खे गॾु खणी हलणु खपे, पर यंगस्टर सभिनी खे सपोर्ट कनि था, पर हिनखे मौक़ो त मिलियो, उहो बि हिन खां ज़ाया थियो, छाजे करे ज़ाया थियो गानोस, अञा हिनखे मैच्योरिटी जे लाइ अञा टाइम खपे हिनखे, इमरान ख़ान खे पाकिस्तान रन कयल आहे। बिलावल जी सियासत खे कीअं ॾिसो था भुट्टो जी सियासत में? बिलावल साहब खे आउं त सम्झां थो त प्रैक्टिकली हुनखे त कोई ॿुधाइनि बि कोन था, उहो लिखी था ॾियनि त हीअ ॻाल्हि आहे, हीअ ॻाल्हि आहे, हो त किथे पब्लिक में डायरेक्ट पब्लिक में त वियो ई कोन्हे,
पब्लिक सां उनजी इंटरेक्शन ई कोन्हे, परे परे रखियो अथनि त हुन सिंध जी ख़बर ई कोन्हे पूरी। लीडर बराबरि आहे पर सिंध जी पूरी ख़बर ई कोन्हे जेको सिंध जी जेका भई कल्चर छा आहे, पब्लिक सां डील करे माण्हू मसाला छा हलनि, छा ॻाल्हि लिखी आहे, उहो हिन खे इंटरेक्शन करण ई नथा ॾियनि। हिन मतिलबु त बेनज़ीर भुट्टो जो वेझड़ाई में को खाल भरजण जो नज़र नथो अचे। हिन में या त नथो अचे, बाक़ी जेका आहे धीउ आहे उन जेका हींअर MNA आहे, थी सघे थो हुन में घटि हुजनि, मे बि उहा ॻाल्हि खे ॿी ॻाल्हि कया, बाक़ी हेसि ताईं त मूंखे नथी उमेदु लॻे कंहिं ॿिए में। बिलावल साहिब जे बाक़ी माण्हू सुठो आहे, बराबरि डिसेंट, पर मतिलबु ॻाल्हि जो जेसि हुजे सिंध जा प्रॉब्लम ई ख़बर ई कोन्हे, इंटरेक्शन ई कोन्हे सिंध में छा पियो थिए। बेसिक त घर खे ठाहिणो आहे न, पर हिन हेॾी जॻह स्कूल बंदि आहिनि, हर कंहिंखे ख़बर आहे जंहिं मुल्क जी एजुकेशन ख़तमु करियो त उहो मुल्क खे ख़तमु करिणो पहिरीं एजुकेशन ख़तमु करियो की। हमेशह इहो हूंदो आहे, अंग्रेज़ ॿेड़े कंदा की त पंहिंजी एजुकेशन ख़तमु थींदे मञणु वेठा, केतिरा लख माण्हू स्कूल खां ॿाहिरि आहिनि, स्कूल में का शइ कुझु कोन्हे, मास्टर कोन्हनि, हेॾी बजट कंहिंजे लाइ था ॾियनि, पर उन कहिड़ी एक्शन केरु नथो खणे। बिलावल साहिब खे त करणु खपे न उहा ॻाल्हि खे। इस्पतालुनि जी हालति ॾिसो, सांगर में 100 डॉक्टर चवंदा मंज़ूर आहिनि, 7-8 था वञनि, हर हिकु ज़िले में इहा हालति लॻी पई आहे। भई जॾहिं मेडिकल फैसिलिटी नथा ॾेई सघो तव्हां हिन ग़रीब कंहिंखे, पढ़ाए नथा सघो, स्कूल में ॿार पढ़नि कोन था, यानी की न त अॻे हूंदो को ॿार हिकु बि रस्ते ते ईअं कोन ॾिसण में ईंदो हुओ, सभु पढ़ंदा हुआ, ईअं ॿाहिरि पिया घुमनि की पढ़ाइण वारा मास्टर ई कोन्हनि। कापी कल्चर केॾो आहे, यानी इमेजिन कयो जेको कापी कल्चर आहे, यानी पैसा ॾेई तव्हांखे जहिड़ी खपे त डिग्री वठी वञो, जंहिंजी पब्लिक सर्विस कमीशन में जेके हिते आहिनि उहे पैसनि जी सीटूं वञनि थियूं, कहिड़ो सूबो सुधरंदो। मुआशी ऐं सियासी बहरान इंतिहा ते पहुतल आहिनि, पर उनजे बावजूदि पॉलिटिकल पार्टियूं मुख़ालिफ़ धुर जो को रोल नज़र नथो अचे। सिंध में क़ौमपरस्त पार्टियूं जमूद जो शिकार थी वियूं, छा सूरत हाल आहे? मां तव्हांखे ॿुधायो त हिते सिंध में सही लीडर खे उभरण ॾिनो ई कोन्हे, कॾहिं बि कोन उभरण ॾिनो आहे। हीअ जेके ॾिसो था डमी आहिनि, जेको सही लीडर हुजे उनखे रस्ते ते ई उनखे अॻिते नथा वधनि ॾियनि, किथां पैदा थींदो? स्टूडेंट लेवल ते ई ख़तमु कयो छॾीनि, किथां लीडर पैदा थींदो? हीअ जेके हलनि पिया सभु इशारे ते कंहिंजे न कंहिंजे पुठियां लॻा पिया आहिनि। मतिलबु सियासत जो जेको नेचुरल फ्लो आहे उनखे उनजे प्रोसेस में वञणु नथो ॾिनो वञे, उन करे पॉलिटिकल जेका तहरीकूं आहिनि उहे पंहिंजो उभार में न अची सघनि, नथियूं अचनि। बिल्कुलु धन जो अहिड़ो रोल आहे जो हर कंहिंखे क़ाबू कयो वेठल आहिनि, कंहिंखे छॾनि ई कोन था। लिबरली कंहिं हूंदो आहे, तव्हांखे नेशन जी ख़िदमत करणी आहे, उनजे लाइ ज़हन हूंदो आहे, तव्हांखे पंहिंजी रिसर्च करणी पवंदियूं आहिनि, क़ौम जा इशूज़ हूंदा आहिनि, उनखे उजागर करिणो पवंदो आहे। कंहिंखे मौक़ो ई कोन ॾियनि था, मौक़ो ई कोन थो मिले। डमी जेके सियासी माण्हू आहिनि जेके ॻाल्हि उन्हनि खे मथे ते चाढ़ियो हिकु ॿिए ॻाल्हि कयो वेठल आहिनि। हाणे हिन टाइम ते जेके MNA आहिनि सिंध में जा, घणा पढ़ियल लिखियल आहिनि, घणो शोर आहे, छा था ॻाल्हाइनि? आहे कोई इशू ते केरु ॻाल्हाए थो? MP आहिनि, इशू ते केरु ॻाल्हाइनि था? कंहिंखे थियूं टिकेटूं मिलनि? जेके सिंध जा इशू आहिनि, न स्कूलनि ते ॻाल्हाइनि था, न डॉक्टरनि ते ॻाल्हाइनि था, फूड जा क्राइसिस थिए थो, कणिक जो या ॿिया इरीगेशन जा थियनि था, ॿोॾ आई, केॾी दरबदर थिया माण्हू सिंध जा, अञा ताईं कराची में भिटकनि पिया। आहे पुछण वारो? ॿाहिरां एड मिले थी, रुॻो खायो वेठल, टबर खायो वेठल। त आउं चवंदो कंहिंखे लीडर खे पैदा ई नथा करे ॾियनि न, थोरो बि अॻियां वधे थो उनखे उते ई था पूरो करे छॾीनि। अक़लियतनि जे शेड्यूल कास्ट पोरियत तबिके जो जेको ॿिटे वोट जो मुतालबो आहे उनजी हिमायत करियो था? ॾिसो न, ॿिटे वोट जी त हाणे हिमायत अॼुकल्ह ज़माने में त उहो इशू कोन्हे, जेको न को उनखे कहिड़ो को इम्पोर्टेंस मिले ॿिटे डबल वोट जी। ऐं उनखे उहे ॻाल्हि चवां थो त अक़लियत खे बि खपे त भई जेके वोट ॾियनि था त उनखे ॾिसी सम्झी वोट ॾियनि, उन खां वठनि। ॾिसो राइट त उहो ॻाल्हि खे आहे त जंहिंखे माण्हू वोट ॾिए थो उन खां ई इशू घुरंदो आहे, यानी प्रॉब्लम जेको उनजो फ़र्ज़ु आहे उनजा इशू सॉल्व थियनि। सिंध में त उहा ॻाल्हि खे कोन्हे, एक्सपेक्ट वोट ॾियूं था कंहिं MNA MP ॿिए खे,
ऐं यानी पंहिंजी सेफ्टी घुरूं था की हिंदू MP खां जेको नॉमिनेटेड आहे त सिस्टम ई ग़लति आहे न। नॉमिनेट आहे उहो त पंहिंजे पैसा ॾेई अचे थो, पैसा ॾेई हुनखे छा आहे, कंहिं में इंट्रस्ट कोन्हे। त सॼे सिस्टम खे रिटर्न करणु खपे त अकिलत खे विहारे भई न मुंहिंजा ॿिटो वोट ॾियनि त सुठी ॻाल्हि लिखी आहे, उहा ॻाल्हि कोन्हे, पर इहो प्रैक्टिकली कोन हूंदो आहे दुनिया में। मिनारिटी जी जेका 2 अरब रुपया बजट आहे सिंध में मिनारिटी अफेयर्स वज़ारत क़ाइमु थियल आहे, इहे मामला हल नथा थियनि, पोइ उनजो हल छा आहे? सही हल तमामु हिकिड़ो सिंपल आहे कि करणु चाहे त सेमिनार कनि गवर्नमेंट जा, हिते जे थर आहे, मिठी आहे या जेको बि इलाइक़ो जे अकिलत जो आहिनि, वेही जेके हिते बाहिसर जेके आहिनि धुरियूं आहिनि, अची DC SP सभिनी खे विहारीनि, लोकल वॾेरा जेके ॻाल्हि खे लाॻे अथनि उनखे ॾिसनि, यानी हिकु दफ़े में जंहिंसां जेको हिनसां ज़्यादती करे थो, हिकिड़ी फैसिलिटी मिलणु खपे एजुकेशन जी, ग़रीब माण्हू खे एजुकेशन जी फैसिलिटी हुअणु खपे, हेल्थ जी फैसिलिटी हुअणु खपे, जेके तव्हां ॿुधायो था, रिसोर्सिस हुजनि एम्प्लॉयमेंट जा, इहो त हिकिड़ो गवर्नमेंट जो कमु आहे, इहो ॻाल्हि करणु खपे। ॿियो त भरिसां हुते SP या DC या जेके आहिनि हुनखे कंहिंसां बि ज़ाती ते इमीडिएट एक्शन खणी उन वॾेरे खे अंदरि करे, जेको बि हुजे, वॾेरो हुजे, A हुजे, B हुजे, ॻाल्हि करे त हुनखे अहसासु थिए त ॿियो को अॻियां न करे। जेसीं उहा न थींदी त ग़रीब माण्हू थींदा ॿोझर केॾांहुं वञे। ग़रीब माण्हू सभ खां वॾी ॻाल्हि खे चवंदासीं वञो साईं, वञूं केॾांहुं, की असां सां गॾिजे कोन थो। चल मां घणो हुन सां ॻाल्हाईंदो आहियां, जेके इंडिया वञनि था, हीअ वञनि था, मां पाण पुछंदो हुनजो राइट आहे। हाणे के ज़्यादती करे कंहिं वटि वञनि, के ॿुधण वारो कोन्हे। सिंध हुकूमत में मिनारिटी जी वज़ारत थियल आहे, 2 अरब रुपया बजट सालियानी हुजे थी, उन मां कब्रस्ताननि जूं चौदीवारियूं अचनि थियूं, कम्यूनिटी सेंटर अचनि था, उते बि ॿियनि डिपार्टमेंट में जीअं करप्शन आहे तीअं करप्शन आहे, पर वधीक आहे, उन खां वधीक आहे, उन खां वधीक आहे। ऐं कुझु वक़्तु थियसि तव्हांखे ॿुधायोसि सवाल जॾहिं अरबाब साहिब टाइम जा मूं एडवाइज़र थियसि, मूंखे मिनिस्ट्री माइनॉरिटी मिली, 2 करोड़ बजट हुई साली, 2 करोड़ उहो। मूं अरबाब साहिब खे चयो, मुंहिंजो 2 करोड़ बजट में तव्हां हेॾी अकिलत आहे, छा केतिरी ॻाल्हि हुजे जीअं न सम्झां। मूं ज़ोरी हुन खां 10 करोड़ कराई, माना ज़ोरी छा, मुंहिंजे 10 करोड़ मूं हुन में 4 ठाहिया भई, मैं यानी हिकिड़ा हुई त भई महिना ग़रीबनि खे फंड जेको हुजे, ॿियो जो एजुकेशन जे स्कॉलरशिप जे लाइ रखियासीं, चयो हेल्थ वाइज़ रखियसि, ॿी अस्पताल में पैसा ॾिजनि ग़रीब जी, उते इलाजु थिए। बाक़ाइदा मूं डिस्ट्रीब्यूशन करे उहो पैसनि जो अलाकेशन करे हर का ॻाल्हि रखी। MQ जो वज़ीर ख़ज़ाना पैसा रिलीज़ न करे, पछाड़ी ताईं पैसा रिलीज़ न कयूं, कैन यू इमेजिन इट। हाणे हीअ त मुल्क आहे, भई 2 करोड़ 10 करोड़ कया, रिलीज़ ई न सघियो, कुझु कोन करे सघियुसि। मूं सॼी प्लान ठाहियो हुते रखियो, हुते न सम्झां, जेके पैसा असां हुआ थोरा घणा उन मथां असां ॾिनी, रुपए बि वञी जांच करे, रुपए में मां करप्शन कोन थी वञे, पर तंहिंखां पैसा ई न ॾिना। मिनारिटी जी वज़ारत जा 2 अरब रुपए जा सालियाना जेके फंड आहिनि, जेकॾहिं हीउ जेको ग़रीब पोरियत तबिको जेको हिन मुल्क जी ज़रायत जी रीढ़ जी हॾी जी हैसियत रखे थो, सभई हारी पोरियत तबिके जा हीउ शेड्यूल कास्ट, कोली, भील, मेघवाड़, उन्हनि लाइ कंहिं क़िस्म जो बहाली जे लाइ पैकेज हुजणु घुरिजे, उन लाइ राशन कार्ड हुजणु घुरिजनि, उन्हनि लाइ हेल्थ फैसिलिटीज़ ऐं ॿियूं जेके मरायतूं आहिनि हुजणु घुरिजनि। सभु कुझु हुअणु खपे, सभु कुझु हुअणु खपे, ग़रीब हर हिकु ग़रीब जे लाइ, माइनॉरिटी हुजे मेजॉरिटी हुजे, हर हिकु ग़रीब जे लाइ हुअणु खपे। ऐं स्पेशली जेके ग़रीब आहिनि, माइनॉरिटी जेके ग़रीब बिल्कुलु हुअणु खपे। पर सुवाल त करे के हुनजो पंहिंजो पेट ख़तमु थिए त ॿियनि जा ग़रीबनि जा कनि, उते सिफ़ारिश हले पई त उन में रुगो इंक्वायरी करे, छाजे 2 अरब खां वधीक फंड मिलियल आहे माइनॉरिटी खे, तव्हां रुगो उन्हनि जी इंक्वायरी कयो न, जेके मंदर जेके ॾियनि था न पैसा, कम्यूनिटी सेंटर किथे ॾियनि था, उहा रुगो इंक्वायरी करे त उन में कंहिंजा त पौधा खुलनि। हिते त को यानी किथे को एंड त किथां आहे कोन न, छा कजो, किथे रुलो, किथे दाहे माण्हू चवे किथे, का हिकी का छॾीनि किथां खे छॾी के ग़रीबनि जी कुझु कोन था छॾीनि, कब्रिस्तान जा बि पैसा खाईंदा हूंदा। छा था ॾिसो पंहिंजे मुल्क जो मुस्तक़बिल बसि पिननि ते विया आहियूं, बसि ॿियो छा आहे, IMF छा आहे,
कॾहिं सऊदी अरबिया खां पिया पिनूं, कॾहिं कुवैत खां पिया, कॾहिं किसाननि सां, कॾहिं चाइना जा कर्ज़ ते पिया वठूं। हीअ जीअं खुटल वॾेरो हूंदो आहे न, पोइ हुतां वठियो टबर पूरा करे, इहा ॻाल्हि कया बसि। हाणे केसि ताईं उहो पूरो थींदो ख़बर कोन्हे। पंहिंजे रिसोर्स डेवलप ई कोन था कनि, एक्सपोर्ट ई नथा करे। हीअं जेके टैक्सिस हया रहनि था, ॾिसो एक्सपोर्ट वारा दाव लॻाए वेठा हलनि। दुनिया में कॉम्पिटिशन कंदो त बिजली जेको तव्हांजो रेट आहे, आख़िर मशीनरी खां किथे मशीनरी खपे का खपनि, त उते बिजली गैस त हुअणु खपे। गवर्नमेंट फैसिलिटी सहूलियत एॾा रेट कॉम्पिट ई नथा करे सघनि इंडस्ट्री वारा, त भाई एक्सपोर्ट छा कंदो? जेसिताईं एक्सपोर्ट असांजी नथी वधे, इम्पोर्ट घटिजे, तंहिंखां सवाइ मुल्क कीअं सुधरंदो? जी नाज़रीन, मुल्क जे झूने सियासतदान किशन चंद पारवाणी साहब जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हुनजो चवणु आहे त मुल्क मुआशी सियासी बहराननि जो उन करे शिकार आहे त मुल्क में जेका ही बैड गवर्नेंस आहे ऐं ही जेका करप्शन जो राज आहे, उनजे करे अवाम महांगाई जे तूफ़ान में, महांगाई जे चकी में पीसजी रहियो आहे। ऐं मुल्क खे इन्हनि बहराननि मां कढण जे लाइ जेसीं ताईं पॉलिटिकल पार्टियुनि खे, हुकूमत खे, सियासी धुरियुनि खे, तोड़े इस्टेब्लिशमेंट खे इन जे लाइ संजीदगी सां सोचणो पवंदो, उन जे लाइ इक़दाम करणा पवंदा। ऐं मुल्क जे रोशन आईंदो बहितर करण जे लाइ, मुल्क जे बहितर मुस्तक़बिल जे लाइ ही समूरा जेके बि हिन क़िस्म जी जेका सूरत हाल, मायूस कुन सूरत हाल पैदा थी आहे, उन जे लाइ गौर वीचार करे इक़दाम वठणा पवंदा ऐं मुल्क खे बहराननि मां तॾहिं आजो करे सघिजे थो। खाटाऊ जानी, KTN न्यूज़, मिठी, थरपारकर।